अज पां ईद कुर्बान मनाने जी सादत हासिल करे रहे हैं। बिरादरान इस्लाम ही ज़िलहिज्जा जो महीनो आहे, जहिड़ी तरह ही जानो था कि खबर आहे त हर मुसलमान के जानो खपे त इस्लामी साल मुहर्रम का शुरू थी करे ज़िलहिज्जा मथे खत्म थिए तो ऐं ही महीनो इस्लामी साल जो आखिरी महीनो आहे। हिन महीने जी 2 तारीख़ वटा 13वीं तारीख़ ताईं मुसलमान पंहिंजे परवरदिगार जे हुज़ूर कुर्बानियूं पेश कई था। कुर्बानी के बारे में जॾहिं सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खां सवाल कयो वियो, सहाबा किराम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछो, सवाल कयो मा हादिहिल उज़ाही या रसूल अल्लाह, ऐं अल्लाह जा नबी ऐं अल्लाह जा रसूल ही कुर्बानियूं करो आई। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सुन्नतु अबीकुम इब्राहीम, ये कुर्बानियों आगे पैर इब्राहीम अलैहिस्सलाम जी सुन्नत है। ये तो दुनिया में इंसान के सीधे रास्ते मथे सीधी राह मथे लगाने जे लाइ करे हजारों अंबिया दुनिया में मोकिलिया मबूस किया विया, लेकिन हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम उन्हीं खुशकिस्मत अंबिया में जा रहा है जंहिंजो ज़िक्र ऐं बयान कुरानी मजीद में मुतअद्दिद बार मुख्तलिफ जगह मथे मिले तो, बल्कि कुरानी मजीद जी 114 सूरत में जा रहा है। हिकिड़ी सूरत जो नालो सूर इब्राहिम है। ऐं हर नमाज़ी पिंड जी नमाज जी आखिरी रकात में तशहुद जे बाद दरूद पढ़े तो, जॾहिं पा दरूद पढ़ा था तेरे जितबाही चौथा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद, तेरे पा उते ही पर चौथा कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद, अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद, उते पा ही चौथा कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यानी नमाज में दुरूद पढ़ जरूरी, दुरूद में हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम जो नालो अचण पर जरूरी है। हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम जे बारे में कुरान मजीद जी सूरह निसा में अल्लाह फरमाए वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला, अल्लाह तबारक व तआला हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम के अपने दोस्त बनाए। पापन दुनिया में दोस्त बनाइयो था तर कोई वजह होई थियो, को सबब होई था जे सबब जी वजह से बा दोस्त बनाइयो था। कैके पा दोस्त मोहब्बत जी वजह से बनाइयो था, कैके पा दोस्त गाड़ी जी वजह से बनाइयो था तो खावड़े अल्लाह बुझ अल्लाह तेरे मुखे गाड़ी ते खड़े हले, कैके पा दोस्त होंडा जी वजह से बनाइयो था, कैके पा दोस्त पैसे की वजह से बनाइयो था। लेकिन हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम के अल्लाह तबारक व तआला तेने जो खलील बनाए, तेने जो दोस्त बनाए, सवाल ही पैदा किए तो हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम के दोस्ती जो ही मकाम ही अजीम मर्तबा अल्लाह तबारक व तआला कोई दिला देने ही मकाम हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम के दोस्ती जो कोई दिला मिलो। हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम के ही दोस्ती जो बुलंद मकाम उन्हें जी ईसा तवक्कुल, उन्हें जी सब्र इस्तिकामत ए उन्हें जी ते मिसाल कुर्बानी जी वजह से मिलो। बिरादरान इस्लाम अजीज माओ, जॾहिं बा कुदरत जी उसूल यानी उसूली आजमाइश मथे नजर का विझो था तो पहले नंबर मथे पाके हजरत इब्राहीम खलीलुल्लाह नजर अचेंदा। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद जी सूरह बकरा में इरशाद फरमाए वइज़ इब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन्ना, वइज़ इब्तला इब्राहीम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन्ना। याद करो जॾहिं असां इब्राहीम अलैहिस्सलाम के चंद गाली में आजमायो, तेरा इब्राहीम अलैहिस्सलाम उन्हीं सारी चीजें में सारी गाली में पूरे उतरी वियो। हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम जी पूरी जिंदगी अहिड़ी तरह गुजरी तो उन्हीं हर नेमत हर चीज यानी पेखा वधारे, खानदान का वधारे, कौम वतन का वधारे, ओहदे मनासिब का वधारे, पंहिंजी जान का वधारे, हत्ता के औलाद घर वारी
करे अल्लाह जे हुक्म ऐं अल्लाह जी मनशा खे क़ीमती समझो। चुनांचे दुनिया में जितरो नेमतूं हुए थियूं उन में जा को अहिड़ी नेमत नाहे, को अहिड़ी चीज नाहे जंहिंखे उन अल्लाह जी रज़ा जे लाइ कुर्बान न कयो हो। ऐं दुनिया में जितियूं मुसीबतूं हुए थियूं, जेतिरा दुख हुए था, जेतिरो तकलीफ़ूं हुए थियूं, उन में जरा को अहिड़ी मुसीबत नाहे, को अहिड़ी तकलीफ़ नाहे जंहिंखे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जी राह में झेलियो न हो, अल्लाह जी राह में ॾिठो न हो। बिरादरान इस्लाम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इराक जे शहर उर में पैदा थियो। इराक जे हुक्मरान जो नालो नमरूद हो। नमरूद जी हुकूमत में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो पे चीफ ऑफिसर जे उहदे मथे फाइज़ो, यानी वॾो ऑफिसर हो, यानी इंतजामिया में बादशाह जे बाद हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो दर्जो हो। ही बुजुर्ग जा मुजस्समा बनाईंदो हो। हिकिड़ो ॾींहुं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पिंड जे पीउ सां मुखातब थिए थो। पिंड जे पीउ खे चए थो ते मामूली न आई, नमरूद जी हुकूमत में वॾे उहदे मथे फाइज़ आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पिंड जे पीउ खे चए थो जेको मुजस्समा बनाईंदो हो, जेको बुत बनाईंदो हो, या अबत लिमा तअबुदु मा ला यस्मउ वला युबसिरु वला युगनी अन्का शैया, या अबत लिमा तअबुदु मा ला यस्मउ वला युबसिरु वला युगनी अन्का शैया। ऐ अब्बा जान, कितने प्यारे अंदाज से बने दी पे दे बाजू अंदाज है हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के अंदाज में जमीन आसमान में फर्क है। पापे ने जो पैसा मुखातिब किया था तू चौथा पापे ने जो पे के नाले सा पुकारियो था। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम नाले सा न तो पुकारे, चए तो है अब्बा जान। आई अहिड़ी चीज जी इबादत कोड़े जे लाइ कयो था जेको न सुणी सघे, जेको न ॾिसी सघे, जेको न आगे के कम अची सघे। आगर ही सुनी करे गुस्सो थियो। उन ते इब्राहिम ही कोड़ो बकवास है, तू सोचे गिन तो तू कोड़ो चढ़ी वही, तो भुले जे रस्ते के छड़े करे कंधे जे रस्ते के अपनाए गिरे, दुनिया भर जे आराम के छड़े करे तो मुसीबतें जो रस्तो इख्तियार करण जो फैसलो करे गिरे। मुझे साथ अची विन, ही दुनिया जूं सारियूं नेमतूं, ही आसाइशूं तुझे कदमे में हुयूं, तू मुझो जानशीन बनने। दुनिया तोजे तोखे कदर ऐं मंज़िलत जी निगाह सां न्यारींदी। बादशाह जे दरबार में तोजो सिक्को हलंदो ऐं तोजे हिकिड़े हिकिड़े इशारे मथे इंसाननि जी क़िस्मत जा फ़ैसिला थींदा। जेकॾहिं तो मुंहिंजी ॻाल्हि न मञे ऐं पंहिंजी जी ज़िद मथे अड़ियो पियो हुए त यादि रख तो तोखे सख़्त तरीन सज़ाऊं भुगतणियूं पवंदियूं। हथा के तुझे ज़िंदा ॿार खां पियो दुरेग न कयो वेंदो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मोहब्बत जी ॿी रस्ते मथे उभाई। हिकिड़ी तरफ़ पीउ जी मोहब्बत आहे, ॿई तरफ़ अल्लाह जी चाहत आहे, अल्लाह जी मंशा आहे। पीउ चए थो मुंहिंजी लाइ ऐं दुनिया जी नेमतनि जे लाइ, दुनिया जी आसाइशनि जे लाइ अल्लाह खे छॾार, ऐं अल्लाह जी मर्ज़ी आहे त मुंहिंजे लाइ मरे छॾार, मुंहिंजे लाइ मैं खे क़ुर्बान करे छॾ। फिर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पिन जे पीउ खे, दुनिया जी ख़ुशीअ खे, दुनिया जे उहदे खे, हुकूमत खे अल्लाह जे लाइ छॾारे थो, न बल्कि अल्लाह जे लाइ सभु कुझु छॾारे थो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मथे इब्तिला ऐं आज़माइश जो, इम्तिहान जो, परीक्षा जो हिकिड़ो लंबो, हिकिड़ो तवील सिलसिलो हली पए थो। हिकिड़ो वक़्तु अहिड़ो पिणु अचे थो जॾहिं उन्हनि खे ज़िंदा टांडे में विझो वञे थो, लेकिन हैरत अंगेज़ तौर मथे टांडो उंधी वञे थो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ज़िंदा सलामत निकिरी अचनि था। उन वाक़े जो पस मंज़र वॾो अजीब, वॾो ख़तरनाक ऐं साथ साथ इंतहाई दिलचस्प है, यानी बहितरीन है। कौम वारे जे मेवे जो ॾींहुं हुए थो, ईद जो ॾींहुं हुए थो। जॾहिं हू वञण लॻे था त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे सॾु कनि था, लेकिन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इनकार करे छॾिए था, चए था आउं मेले में नथो हलां। इंसान जर मेले में हलिया वञे था, बुत खानो ख़ाली थी वञे थो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बुत खाने में अचे थो, पर या ॾिसे थो त घणा वॾा बुत आहिनि, घणा नंढा बुत आहिनि।
को नंढो है, को वॾो है, को ॻाढ़े रंग जो है, को लाल रंग जो है, कंहिंसां में मिठाइयूं पई हुई, कंहिंसां मां फल फ्रूट पिया आई। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सोचे तो बनाइण वारो बनायल चीज के नफ़ा नुक़सान पुॼाए सघे थो, उन जो मालिक थी सघे थो, लेकिन ही कीअं मुमकिन आहे त बनायल चीज बनाइण वारे खे नफ़ो ऐं नुक़सान पुॼाए सघे। ई त बुत ई त नफ़ो नुक़सान नथा पुॼाए सघे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बुत सां मुखातिब थिए थो, जंहिंजो नक्शो अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद जी सूरह साफ़ात में खींचे। फ़क़ाल अला तअकुलून, आखिर कुरो थी पियो आहे, छोकिरे जे लाइ नथा। मालकुम ला तंतिकून, आखिर कुरो थियो आहे ऐं कुझु छोकिरे जे लाइ नथा। फराग अलैहिम ज़रबन बिल यमीन, पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम पूरे ताक़त जे साथ उन मथे टुटी पए थो। अहिड़ी तरह इब्राहिम अलैहिस्सलाम कुल्हाड़े सां तमामु बुतनि खे तोड़े विझे थो, ऐं कुल्हाड़ी जेको आहे, कुआरो जेको आहे, वॾी बुत जे गर्दन में लटकाए छॾे थो, हुनजे कंध में रखी छॾे थो। जहर क़ौम वारा मेले खां पाछा अचनि था, पैर पिन जे महबूद जी हालत ॾिसनि था, पैर पुछे था मन फ़अल हाज़ा बिआलिहतिना इन्नहु लमिन ज़ालिमीन, ही असांजे महबूद जी हालत कंहिं कई आहे, असांजे महबूद खे कंहिं तोड़ियो आहे, उहो वॾो ज़ालिम आहे। बाद इंसान चवण लॻा समिअना फ़तन यज़कुरुहुम युक़ालु लहू इब्राहिम, असां हिकिड़े नौजवान खे इन जो ज़िक्र कंदेसो, इन जे बारे में चवंदेसो, उते हिकिड़ो बुरो भलो चवंदो जंहिंजो नालो इब्राहिम आहे। मरे इंसान बेरा थींदा फ़अतू बिही अला अयुनि नास लअल्लहुम यशहदून, त इब्राहिम खे उन झले अचो ऐं ॿिनी साम्हूं झले अचो था त ॿिया इंसान न्यारे लाइ त इब्राहिम जी कहिड़ी ख़बर ॾिनी वञे थी, इब्राहिम खे कहिड़ी सज़ा ॾिनी वञे थी। तव्हां त को ॿियो जुर्अत न करे, ॿिए भेरा पंहिंजे बुतों खे न तोड़े। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे पकड़े करे लायो वियो, उन खां सवाल कयो अअंत फ़अलत हाज़ा बिआलिहतिना, ऐं इब्राहिम ही सभु कुझु तो कयो असांजे महबूद जे साथ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि माक़ूल हुई, अक़ल वारी हुई। चए थो जंहिंजे पास कुआड़ी निकिरे, जंहिंजे पास हथियार निकिरे, उहो बि असुल कातिल मञियो वेंदो। इंसान खे कंध झुकाए करे ॾिसी करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम हिकिड़ी ज़रब लॻाए थो, फसअलूहुम इन कानू यंतिकून, जेकॾहिं आख़िर मुंहिंजी ॻाल्हि ते भरोसो न अचींदो हो ऐं मूंखे सचो नथा मञियो त इन मक़तूले खां, इन बुते खां पुछी लायो जेकॾहिं पुछी सघे। अहिड़ी तरह उहो पिन जो मुंहुं लटकाए करे दलाइल जे मैदान में शिकस्त खाई विया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे जवाब खां यानी बातिल जेको हुयो दॿाइजी वियो। जहिड़ा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम साम्हूं हिन क़ौम वारे जी हार थी, त हाँ ताक़त जो बर वतारी वेंदा, हाँ ताक़त जे गुरूर में हक़ जी अलमबरदार के निशानो बनाए जो फैसलो करे लाइए था। ए आम खास पुजारी बादशाह मरे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के जिंदा जलाइण जे दर पे थी वञे था, ऐं आपस में मशवरो कइए था, आपस में सलाह कइए था, हर्रिकूहु वंसुरू आलिहतकुम, इब्राहिम खे जिंदा बारे छॾियो ऐं पंहिंजे जे महबूद जी मदद कयो। बहरहाल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ ॿारनि जे लाइ काठियूं बेरियूं कयूं हुयूं। उन जे ख़िलाफ़ क़ौम जे दिलि में नफ़रत जा अहिड़ा जज़्बात हुआ त जेको बीमार हुआ उहो हिन ॻाल्हि जी तमन्ना करणु लॻा त काश आउं ठीकु थी वञा ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॿारनि जे लाइ काठियूं खणी करे अची सघां। आग दहकाई हुई, आग ॿारी हुई ऐं हुन जा शोला आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻा, लेकिन हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे चेहरे मथे को बि ख़ौफ़ न आई। कुरे जे लाइ त उनखे अल्लाह मथे कामिल यकीन हो, अल्लाह मथे भरोसो हो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे आग में टाढे में विझण जो जॾहिं वक़्तु क़रीब आयो त कंहिं पुछियो त हे इब्राहिम, मौत तो साम्हूं बीहे, तोखे इन ॿरंदड़ शोले जे सुपुर्द कयो वेंदो, तो अहिड़ो मुतमइन जहिड़े तरह को ॻाल्हि पियो न हुई। यानी तोखे कीअं बि डपु नथो थिए इब्राहिम, तोखे कीअं बि ख़ौफ़ नथो थिए, आख़िर कुरे जे लाइ ख़ौफ़ नथो थिए। हज़रत खलीलुल्लाह फरमाए थो हाँ आउं मुतमइन आहियां, मूंखे डपु न आहे, मूंखे ख़ौफ़ न आहे, एतिरे जे लाइ आउं मुतमइन आहियां त आउं लावारिस न आहियां ऐं
सघो था ऐं शाला भड़काए सघो था, लेकिन मूंखे ॿारे नथा सघो ऐं मुंहिंजी जान पुठियां पई सघो था, मगर मूंखे मारे नथा सघो कुरे जे लाइ त मौत जा जेको फ़ैसिला आहिनि उहो ज़मीन मथे नथा थिए, मौत जा जेको फ़ैसिला आहिनि उहो फर्श मथे नथा थिए, अर्श मथे मौत जा फ़ैसिला थिए था। मौत के क़ौम जे हथ में न आहे, मौत के शख़्स जे हथ में न आहे, के फौज जे हथ में न आहे, बल्कि अल्लाह जे हथ में आहे। अल्लाह बचाइण चाहींदो त को वार विंगो बि न करे सघंदो, जेकर अल्लाह मान चाहींदो त दुनिया जी को ताक़त बचा कीन सघंदी। हिकिड़ो शख़्स चवण लॻो, ऐं इब्राहिम अञा खैरियत, अञा त तोखे दादे में हिकिड़ो न आयो, अञा तुंहिंजो कीअं बिगड़ियो न आहे, जेकॾहिं तूं दीन खां फिरी वञे, पंहिंजी ज़िद खां बाग़ अची वञे त तुंहिंजी जान बची वेंदी ऐं नमरूद जी हुकूमत में तोखे उहो उहिदो पर मिली वेंदो, तोखे उहो मनसब पर मिली वेंदो जंहिं मथे तुंहिंजो बेफ़ाइदा आहे। मगर इब्राहिम अलैहिस्सलाम जवाब ॾे थो, मूंखे अल्लाह जे सिवा कंहिंजी ज़रूरत न आहे, मूंखे नमरूद जे मुल्क में कंहिं उहिदे जी ज़रूरत न आहे। दुनिया में हर इंसान खे उहिदे जी ख़्वाहिश हुई थी, मनसब जी ख़्वाहिश हुई थी, हर इंसान चाहे थो त मूं वटि को उहिदो हुए, ऐं उहिदे वारो बणा, ऐं सरपंच बणा, ऐं को वॾो उहिदे वारो बणा, ऐं ॻोठ जो आगेवान बणा, ऐं फ़रीअ जो आगेवान बणा, उहिदे जी हर इंसान खे ख़्वाहिश हुई थी। लेकिन इब्राहिम अलैहिस्सलाम चए थो, नमरूद जे मुल्क में मूंखे कंहिं उहिदे जी ज़रूरत न आहे, मूंखे कंहिं मनसब जी ज़रूरत न आहे, ऐं अल्लाह जे रज़ा जे लाइ हर मुसीबत बर्दाश्त करण जे लाइ तयार आहियां। शायर चए, मालिक तेरी रज़ा रहे और तू ही तू रहे, मालिक तेरी रज़ा रहे और तू ही तू रहे, बाकी न मैं रहूं न मेरी आरज़ू रहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे जवाब जो शायर कहिड़ी तरह बेहतरीन नक्शो खींचे, हस्बुनल्लाहु व निअमल वकील, निअमल मौला व निअमल नसीर। असां अल्लाह जी मदद असां जे लाइ काफ़ी आहे ऐं उहो बेहतरीन मददगार ऐं उम्दा कारसाज़ आहे। हेॾा इब्राहिम अलैहिस्सलाम तांडे में विधो हुयो, हेॾा इब्राहिम अलैहिस्सलाम जे वारिस अल्लाह तांडे तो हुकुम ॾिने, या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहिम, या नारु कूनी बरदन व सलामन अला इब्राहिम। ऐं भाई ऐं टांडा तू इब्राहिम अलैहिस्सलाम मथे ठंडी ऐं गुलज़ार बनी वञ। पोइ ज़मीन ऐं आसमान ॾिठो, दम के दम में खलीलुल्लाह पर रहमत नुज़ूल, दम के दम में खलीलुल्लाह पर रहमत नुज़ूल, उनके हक में आग के शोले हुए जन्नत के फूल। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे जान जो इम्तिहान थियो, इनमें पूरे तौर मथे कामयाब थियो, लेकिन इब्तिला ऐं आज़माइश जो सिलसिलो अञा ख़त्म न आहे थियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी उम्र 86 वरे जी आहे, लेकिन अञा औलाद खां महरूम आहे, को औलाद न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन वटां औलाद जे लाइ दुआ घुरे थो, रब्बी हबली मिनस सालिहीन, ऐं अल्लाह मूंखे नेक औलाद अता कर। पैगंबर हो औलाद घुरे तो ये न तो जे अल्लाह मूंखे औलाद ॾे, जेको औलाद हुई नाफरमान है तब हलंदी, दुनिया में नाफरमानियूं करे तब हलंदी, मूंखे औलाद खपे, पंहिंजी तरह न घुरे। बल्कि इब्राहिम अलैहिस्सलाम वटि औलाद न आई, 86 वरे जो आहे, पूरो डोसल आहे, दुआ घुरे तो रब्बी हबली मिनस सालिहीन, ऐं अल्लाह औलाद ॾिए त नेक ॾिजा, नाफरमान औलाद जी मूंखे ज़रूरत न आहे, अल्लाह मूंखे नेक औलाद जी ज़रूरत आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो फबशरनाहु बिगुलामिन हलीम, उनके हज़रत इब्राहिम के बुर्दबार छोकरे जी बशारत ॾिनी। अञा इन बच्चे जी उम्र चंद माह हुई, चंद महीने जी हुई। अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां हिकिड़ो इम्तिहान अची वियो, त इब्राहिम पंहिंजे बच्चे खे, पंहिंजे घरवारीअ खे अरब जे बेआब वया मैदान में छॾे अचो, जिते न को आबादी आहे, न को चरिंद परिंद आहे, न को उते को खाधे जी वस्तु आहे, को सब्ज़ो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जे हुक्म जी तामील कई ऐं ॿिन्ही खे उते छॾारे, जिते अॼु ज़मज़म जो खूह आहे, साथ में हिकिड़ो मश्क पाणी, हिकिड़ी थैलीअ में खजूरूं, हुन जे हवाले कई
उन वक्त उन जगह को आबादी न हुई। एतिरे इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हीं के जर छॾे करे रवानो थियो। फिर हज़रत हाजरा घबराई ऐं उन्हीं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे पुछियो त आहे इब्राहिम आई मूंखे कंहिंजे सहारे छॾिया वञो, ऐं मूंखे किथे कुरे जे लाइ छॾिया वञो। हज़रत इब्राहिम जवाब ॾिनो तोखे अल्लाह जे सहारे छॾे वञा। ही सुणी करे हज़रत हाजरा चए त को ॻाल्हि नाहे, अल्लाह मूंखे ऐं मुंहिंजे पुट खे अल्लाह ज़ाहि कीअं कयो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम थोरो अॻियां वञी करे जित अॼु काबो आहे उन जी तरफ़ मुंहुं करे उन जी तरफ़ रुख करे चहिरो करे दुआ घुरे तो अल्लाह वटां। रब्बना इन्नी अस्कंतु मिन ज़ुर्रियती रब्बना इन्नी अस्कंतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैर ज़ी ज़र इंद बैतिकल मुहर्रम। ऐ परवरदिगार मैं बेआब हो गया वादी में पिन जे औलाद जे हिकिड़े हिसे खे तुंहिंजे मोहतरम घर जे पास छॾियो आहे, तुंहिंजे मोहतरम घर जे पास छॾियो आहे। रब्बना लियुकीमुस सलात परवरदिगार मूं एतिरे जे लाइ छॾियो आहे त इहे नमाज़ क़ाइम कई। फजअल अफ़ीदतम मिनन नार तहवी इलैहिम वरज़ुक़हुम मिनस समराति लअल्लहुम यशकुरून। लिहाज़ा तो इंसान जे दिल के उन्हीं जा मुश्ताक बनाए, उन्हीं जा ख्वाहिशमंद बनाए ऐं उन्हीं के खाते जे लाइ फल दे ताकि तुंहिंजा शुक्रगुज़ार बंदा बने। यानी मूं उन्हीं के अकेले छॾियो आहे, ॿियो केरु बनायो अथई, मगर तो अल्लाह उन्हीं के तला न छॾिजा ऐं अल्लाह तो उन्हीं के अकेला न समझा। हफ़ीज़ जालंधरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ जो कितरो बेहतरीन नक्शो खींचे। सहर के वक्त इब्राहिम ने उठकर दुआ मांगी, सहर के वक्त इब्राहिम ने उठकर दुआ मांगी, सुकून कल्ब मांगा खुए तस्लीम और रज़ा मांगी। कि ऐ मालिक मुल्क ताब इरशाद करता हूँ, क्या है मालिक मुल्क ताब इरशाद करता हूँ, मैं बीवी और बच्चे को यहाँ आबाद करता हूँ। बशारत तेरी सच्ची है, तेरा वादा भी सच्चा है, बस अब तो ही मुहाफ़िज़ ले ये बीवी और बच्चा है। चंद ॾींहं ताईं खजूर मथे पाणी मथे कमु हलंदो रहियो, मगर ये चीज़ों पर खत्म थी वई। तर बुख ऐं उन जी वजह सां बोए हज़रत हाजरा हज़रत इस्माइल तड़प लगा। हज़रत हाजरा पानी जी तलाश में सफा मरवा जे पानी जे दरमियान डोंगर जे विच में चक्कर लगाइण लगी। हफ़ीज़ जालंधरी उन वक्त हज़रत हाजरा जी जेको परेशानी हुई उन जो नक्शो खींचो वञो। कभी इस सिमत जाती थी, कभी उस सिमत जाती थी, कभी इस सिमत जाती थी, कभी उस सिमत जाती थी। ख्याल आता था बच्चे का तो फौरन लौट आती थी। सुनी आवाज नन्हे के बिलखने और रोने की, सुनी आवाज नन्हे के बिलखने और रोने की, तड़प उठी के साथ आ गई है जान खोने की। पलट आई तो देखा दूर से नन्हा बिलखता है कि जिस पत्थर के साए में लिटाया था वो तपता है। करीब आए तो पर खोले जिब्रील को पाया, करीब आए तो पर खोले जिब्रील को पाया, अंगूठा चूसते साए में इस्माइल को पाया। कथक रह गई और एक अचंबा सा नजर आया, करीब पाए इस्माइल फवारा नजर आया। ये पहला मौजज़ा था पाए इस्माइल कमसिन से, ये पहला मौजज़ा था पाए इस्माइल कमसिन से कि चश्मा जिसका ज़मज़म नाम है जारी है उस दिन से। चले मरवा मत सब चक्कर पूरा था तर हिकिड़ी आवाज़ आई ऐं उन आवाज़ जी तरफ़ मुतवजा थी करे हाजरा चवण लगी, अरे अल्लाह जा बंदा तू मुझे मदद करना चाहिए तो जो सामूं नजर अची वई, सामूं हलियो अच। फिर हज़रत जिब्रील नजर आयो ऐं उन ठोकर मारियो जित मासूम बच्चो प्यास जी वजह सां उन जी वजह सां दिल जो एरियो रगे रहियो हो, दिल जो खूनियो रगे रहियो हो। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जी ठोकर सां
पानी जो फुआरो जारी थियो। हज़रत हाजरा पानी जे इर्द गिर्द बंद बदल लगी ता पानी रेत वारी ज़मीन में सुकी न वञे। इते जे लाइ ज़मज़म चए पई, जंहिंजी माना है पानी उभी रहो ऐं पाणी रुकिजी वञ। बुखारी जी हदीस आहे, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह हाजरा मथे रहम करे। जेकॾहिं हू बंदि न बधे हुई त ज़मज़म हिकिड़ो वॾो चश्मो हो ऐं सॼी दुनिया में हू चश्मो वहंदो हो। बुखारी जी रिवायत आहे त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हज़रत हाजरा अलैहिस्सलाम खे तसल्ली ॾींदे चई त हे हाजरा, तूं परेशान न थी, तूं कंहिं क़िस्म जी फिक्र न कर। अल्लाह तोखे ऐं तुंहिंजे लख़्त ज़िक्र खे कॾहिं बर्दाश्त न कंदो। इन जॻह मथे अल्लाह जे घर जी तामीर थींदी, अल्लाह जो घर बनंदो ऐं हुन जा बनाइण वारा ईद पे ऐं पुत्र हूंदा ऐं ही खानदान जेको आहे वॾी अज़मत वारो हूंदो, वॾो अज़ीम खानदान बनंदो। हज़रत हाजरा पानी जी तलाश में सफ़ा ऐं मरवा जे दरमियान जेको 7 चक्कर लॻायो हुई, उहे अल्लाह खे एतिरा वणिया, अल्लाह खे एतिरा पसंदि आया त हज जो जुज़ बनाया। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी उम्र जॾहिं पेरों वरंदी पई त ख़्वाब जे ज़रिए हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम मिलियो त हे इब्राहिम, पंहिंजे पुट खे मुंहिंजे नाले मथे क़ुर्बान करे छॾ ऐं ही कमु पंहिंजे हथ सां अंजाम ॾे। क़ुरान मजीद जी सूरह साफ़ात में अल्लाह तबारक व तआला नक्शो खींचे, फलम्मा बलग मासय क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनाम अन्नी यज़बहुक फंजुर माज़ा तरा। ऐं प्यारा पुट मूं ख़्वाब में ॾिठो आहे त ख़ुदा तोखे पंहिंजे हथ सां ज़बह करे विया, तुंहिंजी कुर राय आहे। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम हिम्मत ऐं जोश सां चए, या अबत फअल मा तु'मर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। अब्बा जान जेको हुकुम आखे अल्लाह जी तरफ़ खां मिलियो आहे उनखे पूरा कयो। आजो पुत्र आया हिकिड़ो पैगंबर बनण वारो आया ऐं इंशाअल्लाह मूंखे साबिर ऐं शाकिर पाईंदा। फलम्मा अस्लमा, जॾहिं पे ऐं पुठ तैयार थी विया, पोइ तैयार थी विया, वतल्लहु लिलजबीन, ऐं पुत्र खे रोंदे मुंहुं लिटायो ऐं अल्लाह तबारक व तआला आवाज़ में वनादैनाहु या इब्राहीम कद सद्दक़्त रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। वनादैनाहु या इब्राहीम कद सद्दक़्त रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। अल्लाह ते तो असां आवाज़ ॾिनी ऐं इब्राहिम तो पंहिंजे सोणे खे तो पंहिंजे ख़्वाब खे सचो करे ॾेखारे ऐं एतिरा से नेकोकारे खे बदिलो ॾियूं था। इन हाज़ा लहुवल बलाउल मुबीन, बेशक ही खुली आज़माइश आहे। वफ़दैनाहु बिज़िबिन नज़ीर, ऐं असां हुनजे बदिले हिकु वॾी क़ुर्बानी ॾिनी। वतरकना अलैहि फिल आख़िरीन, ऐं असां हुनखे बाद में अचण वारे इंसान जे लाइ बाक़ी रखियो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे ज़बह करण जे वक़्तु जेको ॻाल्हि ई निकिरी मौक़ा उन खे मुफ़स्सिरीन बिन जी तफ़सीर में बयान कयो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम चए थो, ऐं अब्बा जान, ऐं मुंहिंजा हथ पग मज़बूत सां ॿधी छॾियो, तव्हां त ऐं मूंखे मुर्गे जी तरह तड़पंदड़ न ॾिसी सघो। ऐं अब्बा जान, ऐं पंहिंजे कपिड़े खे समेटे लायो, कपिड़े खे खुंझे लायो, तव्हां त कपिड़े मथे ले मथे को खून पए ऐं कपिड़े मथे खून खे मुंहिंजी माउ ॾिसी करे तकलीफ़ हुजे, हुनखे दुख हुजे। ऐं अब्बा जान, ऐं पंहिंजे अखी मथे पटी बंधी लायो, अखी मथे पटी ॿधो ऐं मूंखे होंदो मुंहुं लिटायो। अहिड़ो न थिए त मुंहिंजे चेहरे मथे आजी नज़र पए ऐं पुत्र जी मोहबत ग़ालिब अची वञे ऐं अल्लाह जे हुक्म खे पूरो न करे सघो। ऐं अब्बा जान, जरा ऐं घरे पुॼो न पहिरियों मुंहिंजी वालिदा खे मुंहिंजा अलविदा सलाम चइजा ऐं मुंहिंजो कुर्तो बतौर यादगार उनखे ॾिजा तव्हां त उनखे तसल्ली पुॼे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम घणी कोशिश कयो कुर्बान करण जी इस्माइल खे, लेकिन छुरी बिन जो कमु न कई। आख़िरकार जन्नत मां हिकिड़ो दुंबो हिकिड़ो गेटो लायो वियो ऐं इस्माइल जे बदिले हुनखे ज़बह कयो। बिरादरान इस्लाम, अॼु पाण हुन यादि खे हुन सुन्नत खे ताज़ा करण जे लाइ हिते भेरा थिया आहियूं ऐं पाण नमाज़ पढ़ी करे अहिड़ कुर्बानियूं कंदासूं
जे पर कुर्बानी अल्लाह के राज़ी करण जे लाइ कई, अल्लाह के ख़ुशि करण जे लाइ कई, उनजी कुर्बानी बि क़बूल आहे। जे कुर्बानी ॾेखारे जे लाइ, खाधे जे लाइ, रियाकारी जे लाइ कुर्बानी कई त उनजी कुर्बानी अल्लाह वटि क़ाबिल क़बूल न आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालु तक़वा। अल्लाह तबारक व तआला तव्हांजी कुर्बानी जो गोश्त नथो पुॼे, अल्लाह वटि खून नथो पुॼे, तव्हांजी दिलि जी तक़वा पुॼे थो। हाणे कहिड़ी तरह कुर्बानी कजे? आख़िर अल्लाह तबारक व तआला वटि दुआ त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे सचे दिलि सां कुर्बानी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी कुर्बानी खे क़बूल करे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दिलि में अहिड़ो जज़्बो पैदा करे जेको इब्राहिम अलैहिस्सलाम में हो, इस्माइल अलैहिस्सलाम में हो। अल्लाह तबारक व तआला हज़रत हाजिरा अलैहिस्सलाम जी तरह माए खे दिलि में जज़्बो पैदा करे। अल्लाह पाक जारी तसी ईमान इस्लाम मथे मारे त पंहिंजो ख़ात्मो ईमान इस्लाम मथे करे। आमीन सुमा। الحمد لله رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار. ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين. رب لا تذرني فردا وأنت خير الوارثين. رب اغفر وارحم وأنت خير الراحمين. رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعاء. ربنا هب لنا من أزواجنا وذرياتنا قرة أعين واجعلنا للمتقين إماما. ربنا إنك من تدخل النار فقد أخزيته وما للظالمين من أنصار. ربنا لا تؤاخذنا إن نسينا أو أخطأنا ربنا ولا تحمل علينا إصرا كما حملته على الذين من قبلنا. ربنا ولا تحملنا ما لا طاقة لنا به واعف عنا واغفر لنا وارحمنا أنت مولانا فانصرنا على القوم الكافرين. اللهم اسقنا غيثا مغيثا مريا مريا. اللهم اسقنا غيثا مغيثا مريا مريا نافعا غير ضار عاجلا غير آجل. اللهم اسق عبادك وبهيمتك وانشر رحمتك وأحيي بلدك الميت. اللهم صيبا نافعا. اللهم صيبا نافعا. اللهم إني أعوذ بك